बाबे मिजाज ईसा बरमे जमे तचा हजरत अली अल्लाह जे बरमे जमे तचा आनो नखे फिराए कादेर का नवा लजपाल ला शरीक लहू उन जो ईशानवा जो खुदा मेरे खा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सुभान अल्लाह। अरे जे सब बची ता स्टेज ते वेंदो त भला मां हेठ वही जेडो मां मिठो आया ना वरी कोड़ो बेड़ो होशियारी बैठो तवज्जो फरमाइए चुरपुर बंद क्यों भाऊ 20 रुपया रखया जेडो सीट बुक कराई जी वेही रहो 20 रुपए में सीट खरीद यो अखलाक ना बाबे बिना जीसा बर में जमे तचा हजरत अली अल्लाह जे घर में जमे तछा आलो नखे फिराए कादिर कानवा लजपाल ला शरीक लहू उन जो ईशानवा मुझो खुदा मेरे खा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मेहरबानवा लजपाल ला शरीक लहू उन जो ईशानवा मुझो खुदा मेरे खा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। आड़म खलील जो जे ठह पह ठरी तछा फिर औल वट जे मूसा वडड़ो करे तछा आड़म खलील जो जे ठह पह ठरी तछा फिर औल वट जे मूसा वडड़ो करे तछा दुश्मन के दिल बर जो कदोल गह बनवा लजपाल ला शरीक लहू उन जो ईशानवा मुझो खुदा मेरे खा। सुभान अल्लाह। मेहरबानवा लजपाल ला शरीक लहू उन जो ईशानवा मुझो खुदा मेरे खा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अञा बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, पुठियां जेके वेठा इहे सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अदा तवज्जो फरमाए जा अल्लाह तबारक व तआला तो बता या जे मैं निस्बत सी गाल समझ में अची तमाम असुल मौजू ते तो के मोटाई बस नहीं आखिरी गाल तो अल्लाह जो वलियो वन अल्लाह जे वली जो नालो हजरत मारूफ करखिया जो सुभान अल्लाह मारूफ करखिया जो मकाम हिया वलियन जो उस्ताद हजरत अल्लामा कुशैरी रहमतुल्लाह तआला अलैह पंजो रिसालो जेलो रिसाला कुशैरिया तसव्वुफ में वडो मकाम रखदो आ उन में बयान फरमाइंदो आ हजरत सिद्दी सख्ती जे हवाले सा हजरत सिद्दी सख्ती रहमतुल्लाह अलैह हजरत मारूफ करखी रदियल्लाहु तआला अन्हु जो मुरीद और शागिर्द फरमाइंदो आ हजरत मारूफ करखी
कीअं पंहिंजे शागिर्द हज़रत सिद्दीक़ सब्क़ी खे इरशाद फरमायो को हीअ ॻाल्हि लिखण वारो हिंद सिंध जो बरेलवी नाहे छो त हितां वारा तकड़ो चवंदा बाबा तव्हां हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जा बरेलवी आहियो या ॻाल्हि ॿाहिरि कोन्हे इहो तव्हांजो अक़ीदो आहे हज़रत अल्लामा कुशैरी रहमतुल्लाह तआला अलैहि बयान थो फरमाए अल्लामा कुशैरी पंहिंजे शागिर्द सिद्दीक़ सब्क़ी रहमतुल्लाह अलैहि खे नसीहत फरमाई बाबा जॾहिं बि तुंहिंजी का हाजत रब्बुल जलाल में पवे त अल्लाह के मां मारूफ करखीअ जो वास्तो ॾींदो कर अल्लाह तुंहिंजी दुआ ऐं हाजत खे पूरो फरमाए छॾींदो बल्कि अन्य लफ्ज़ ॿिया आहिनि उहे मां अञा तोखे बयान कोन थो कयां हिकमत जे तहत अल्लाह तबारक व तआला जे उन प्यारे बानी केड़ा लफ्ज़ ज़िक्र फरमाया वो त ईअं थो फरमाए अल्लामा कुशैरी रहमतुल्लाह तआला अलैहि ने कुल फरमायो फरमाए थो त जेकॾहिं तुंहिंजी का हाजत हुजे त मुंहिंजे बिछड़े अल्लाह के मुंह जो कसम ॾींदो कर सुभान अल्लाह ज़ोर सां अब कसम जी दुआ रब जो जेको मखलूक के ॾिबो आहे मखलूक जो कसम ख़ालिक जी आवाज़ इनके ॻाल्हि सम्झ में कान ईंदी ऐं इन जे सम्झ खां मथे चढ़ियल ॻाल्हि आहे पर एतिराज़ करणो अथनि अल्लामा कुशैरी रहमतुल्लाह तआला मूंखे ख़बर आहे इन जो जवाब छा आहे पर इनखे छॾियूं थो वञा त भले कांग लुड़ कनि त वरी पोइ उन्हनि जो मथो बि वढिजे ऐं उन्हनि खे जवाब बि ॾिजे अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हक चारिया लिखी है रिसाला कुशैरिया में मौजूद है हजरत सिद्दीक़ सब्क़ी रहमतुल्लाह तआला अलैहि के सुनो मारूफ करखी रज़ी अल्लाह तआला नु फरमाइंदो हाजत पवई त अल्लाह तबारक व तआला के मुझो वास्तो ॾींदो कर हाणे इन मक़ाम जो साहिब नालो तस मारूफ करख जे इलाइक़े जो पर असुल में इन जो अबू ऐं अमड़ ईसाई मुसलमान न पाण बि नंढड़ो उन जे वालिद जेड़ी महिल ॻाल्हाइण जहिड़ो थियो हज़रत सैयदना मारूफ करखी रज़ी अल्लाह तआला अन्हु त उन जे वालिद उन खे वरितो वठी वञी करे जेको मकतब हो ईसाइन जो पंहिंजे आलिम ईसाई वटि उन खे दाख़िल कराई हिन खे पढ़ाई तू ऐं मां पंहिंजे ॿार खे अव्वल जे मकतब में दाख़िल कराईंदा आहियूं मौलाना अब्दुल गनी मेमुन साहब जे मदरसे में दरगाह शरीफ जे मदरसे में मौलाना साईं अहमद रज़ा सिकंदरी जे मदरसे में साईं मौलवी साहब मोहम्मद रमजान उमर साहब जे सुंदर वाले मदरसे में या को बि अहले सुन्नत व जमात जो इदारो आहे जेड़ी भला पंहिंजे नंढड़े बचड़े खे वठी मौलवी साहब वटि पेश कंदो हा त मौलवी साहब उन खे छा चवंदो आहे चओ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम औज़ु बिल्लाह में पढ़ाई भी पर मां बिस्मिल्लाह जी तो गाल कया त असां हुन खे अव्वल इन खे इस्तिलाह जे बाबा बिस्मिल्लाह कर माना शुरुआत कर तोड़े जो औज़ु बिल्लाह में पढ़ भी पर नालो निस्बत बिस्मिल्लाह दिया ऐं चेबो आहे त बाबा बिस्मिल्लाह कर उन खे बार के बिस्मिल्लाह कराई से ऐं शुरुआत जी बार जी त ज़ाहिर आहे जेको ईसाइन जो तरीक़ो आहे वो शिरक ते मबनी आहे हो हक ते न आहे जो त मुंहिंजो महबूब मदीने वारो जॾहिं खातमुल अंबिया बणजी करे आयो हाणे कंहिं बि ॿिए नबीअ ते ईमान क़बूल न आहे मुंहिंजे महबूब ते कलमो भरी ॼण 1.25 लख नबी ते कलमो भरे छॾे इन जे करे को माण्हू चवे अॼुकल्ह इहो फितनो पढ़ियल लिखियल माण्हुनि में आता ताईं कोन पुॻो आहे पर उहे चवंदा आहिनि बाबा इहे जेके आहिनि न ईसाई इहे बिलीवर्स आहिनि इहे ईमान रखण वारा आहिनि तव्हां ईअं न चओ त बाबा हो काफ़िर आहिनि न तव्हां हुननि खे चओ त बाबा उन्हनि ईमान न आंदो मां चवंदो कन्नो हीअं पकड़णो आहे हीअं पकड़णो आहे ॻाल्हि सवली पई आहे इल्म कलाम इन जी मुखालफ़त थो करे तसव्वुफ़ इन जी मुखालफ़त थो करे फ़िक़्ह असांजो इहा असांखे ॻाल्हि नथो ॿुधाए जंहिं बि मुंहिंजे महबूब मदीने वारे जो इनकार कयो वो मुसलमान कदे न तो थी सके वो काफर मुसलमान ईमान वारो थींदो करे जने बिठे मोहम्मद करीम के खातमुन नबीय्यीन बनीदो जी पेटी वई हो तो हर याद पियो सब गजी चढ़ा अजो भे आधी रात जो
मुखे सुहिणो सरवर याद पियो निंडरेड़ल जी फिटी वई हो तो हर हर याद पियो इश्क मारण बारिया मुद मग मदीने जासा रिया मुद मग मदीने जासा रिया सुभान अल्लाह इश्क मारण बारिया मुद मग मदीने जासा रिया मुद मदीने जासा रिया घोड़ा घड़ियों की घारिया घोड़ा घड़ियों किया गारिया जंखे रात रहबर याद पियो निंडरेड़ल जी फिटी वई हो तो हर हर याद पियो अॼु भी दिया रात जो मुखे सुहिणो सरवर याद पियो निंडरेड़ल जी फिटी वई हो तो हर हर याद पियो इश्क उधमा था अजल मुंजा जोश में जेरा जल मुंजा जोश में जेरा जल सिंध में सिकायल लगियां सुम्ह सिंध में सिकायल लगियां सुम्ह जिनखे मोहब्बत या निंडरेड़ल अॼु भी आधी रात जो मुखे सुहिणो सरवर याद पियो निंडरेड़ल जी फिटी वई हो तो हर हर याद पियो सुभान अल्लाह सद में फर्क सुभान अल्लाह रोज मुला तो ॾुखियूं ॾुखियूं ॻाल्हियूं ईअं चवंदा छा थो फरमाए पाण तलब में ऐं सद में सद चवंदा हो कोन चवंदा आहियो को हिकिड़ा सूफ़ी चवंदा जी आशिक अज़ाज़ी ॿिया मिड़े सद ये सूफ़ी लाफ़ी बेवकूफ़ जेके हज़रत रोज़े वारे बेदीन फरमायो आहे मलफूज़ा अब तसव्वुफ मदीने वारे मीर जी शरीयत खां बाहर आहे ई कोई महबूब जी शरीयत जे अंदर आहे बाहर तसव्वुफ कोने त हज़रत तजर धणी फरमायो आहे तलब ऐं सद में फर्क आहे क़िबला इन जो मतलब छा आहे पाण इरशाद था फरमाइनि जेका सद हूंदी आहे उहा ठली हूंदी आहे मिसाल यार जेकर मां मुफ्ती थियां बस इहा ठली सद यार जेकर मां बि फिलाणो नेकीअ जो कमु कयां या ठली सघां अदा जेकर मां बि क़ुरान जो हाफ़िज़ थियां या बि ठली सघां अदा जेकर मां बि सिकंदरी आलिम सगोरो थियां क़ादरी आलिम सगोरो थियां नक्शबंदी आलिम सगोरो थियां या बि सघां ओ क़िबला तलब छा खे चइबो आहे ॿुध जेका मां ॻाल्हि करणु चाहियां थो उहा क़िबला तलब छा खे चइबो आहे भवण फरमायल था जंहिं इरादे में कोशिश नाहे उहा सथवा ऐं जंहिं इरादे करण खां पोइ उन कम जी कोशिश वा त इहा सथ नाहे इहा तलब वा रब खे तालिब वणंदा जी बाबा मुला चवंदा त फकीर कुर्बान ॿिया सभु तो जे जोड़ जा मरी या तू छो तो मरी फकीर बेटा है जवाब ॾिनो जी मुफ्ती अब्दुल रहीम मूंखे सर्टिफिकेट ॾेई वियो दुआ करे वियो जी पूरी दुनिया जा जेके कटड़ू हरी मारे कलमो पढ़ाए पोइ तूं मथे
सुभान अल्लाह तव्हांजो कहिड़ो दख़ल अलाह मेरे ॾिनी त सञा अलाह मेरा ता फरमाए आमीन इंशाअल्लाह ताला ए दुनिया मां हया ईमान सां सभई इंशाअल्लाह पर्दो कंदासूं पीर सही इंशाअल्लाह इन जे अंगण ईंदो जो आमीन ज़ोर सां तव्हां सां बस ज़ियारत कंदासूं अल्लाह तबारक व तआला ने फतन जो दावत खां न ॾिया हाणे इंशाअल्लाह समझी वेंदा अदा सुवाल आहे मस्जिद लाइ वक़्फ़ थियल शयूं मसलन सफ़ वारी नुख मुसल्लो करो पको वग़ैरह मस्जिद खां ॿाहिरि किथे ख़ैर ख़ैरात जी जॻह या मस्जिद खां परे ईदगाह में इस्तेमाल करण लाइ छा हुकुम आहे न वक़्फ़ जेको आहे आलिमनि सॻोरनि जो फरमान आहे नस्सु शारे वक़्फ़ुल वाक़िफ़े क नस्सि शारे इहो मां जुज़ी इन जे करे ज़िक्र कई कि आलिमनि खे यादि थी वञे आलिमा फरमाइनि था फतावा फ़िक़्ह जे किताबनि में मौजूद आहे जेको वाक़ुफ़ वक़्फ़ करण वारी शइ आहे मिसाल बाबा ही क़ुरान पाक हीअ फ़रासी ए लाउद ओ हिन नूर मुस्तफ़ा मस्जिद जे लाइ फरमाइनि था इहो ईअं सम्झ त ॼण महबूब मदीने वारे जो फरमान थी वियो या हेॾे होॾे नथी थी सघे उहा जिथां जी चई उते ई इस्तेमाल थींदी ॿी जॻह ते इस्तेमाल न थींदी जेका मस्जिद जी शइ आहे हिकु मस्जिद लाइ वक़्फ़ थियल आहे उहा ॿी जॻह ते इस्तेमाल करणु जाइज़ न आहे उते ई इस्तेमाल थींदी ॿाहिरि बि उनखे न कढबो ईदगाह लाइ तव्हां कढो था ईदगाह जे लाइ अलॻि पंहिंजूं नुखूं वठो अलॻि फरासियूं वठो उन्हनि खे ॿाहिरि इस्तेमाल न कयो अल्लाह ताला तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए